रमज़ान शरीफ के महीने में बकम अल्लाह जे राज़ी करण लाइ, बकम पंहिंजे लाइ। फरमायो 4 कम कंदा कयो। हिकिड़ो फरमायो त अल्लाह साईं को जन्नतुल फिरदौस घुरंदा कयो, जहन्नम को पनाह घुरंदा कयो। ॿियो फरमायो त कलमो घणो पढ़ंदा कयो, उनजो ज़िक्र घणो कंदा कयो। अफ़ज़लु ज़िक्र सभई चो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। बस आख़िरी ॻाल्हि सफ़ा। रात जो 3 दफ़ा कुल पढ़ी पंहिंजे वॾड़नि जे रूह खे ईसाल सवाब। असांजा वॾड़ा जेके मोकिलाए विया आहिनि, अल्लाह इन जो सवाब असां महबूब जी सॼी उम्मत खे, रब वटि खोट कोन्हे, सभिनी खे बख़्शो। तव्हां असांजी मानी जे मोहताजूं, ते क़ब्रनि वारा सवाब जे मोहताज आहिनि। लिखियो पियो आहे, मां हिकु किताब में ताज़ो मुतालो कयो त माण्हू अलहम शरीफ, आयतल कुर्सी 3 दफ़ा कुल पढ़ी पंहिंजे वॾड़नि जे रूह खे सवाब बख़्शींदो। अल्लाह जो क़ुरान वारो नूर उन्हनि क़ब्रुनि में दाख़िल फरमाईंदो। उन खां पोइ 100 दफ़ा इन कलमे खे भेरो ॾिजे, ला इलाहा इल्लल्लाह खे।